जिला कंबर शिदात कोट खां ब्यूरो चीफ कुर्बान चन्ना। पब्लिक हेल्थ इंतजामिया कंबर जी नाअहली जे करे भुट्टा मोहल्ला बागोदेरो वारे डिस्पोजल वाटर स्कीम गुज़िरियल हफ़्ते खां नाकारा ऐं बंदि पियल ऐं अमलो पिणु गाइब हुअण करे मोहल्ले वारनि जे घरनि दरनि आॾो हर गलीअ में नालियुनि जो गंदो पाणी बीठल रहवासियुनि खे अचण वञण में सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। डिस्पोजल वाटर स्कीम बागोदेरो ते मुक़रर स्टाफ जी अहिड़ी गैर मौजूदगी ऐं गफ़लत वारे अमल ख़िलाफ़ डिस्पोजल स्कीम इंचार्ज असद समेत पब्लिक हेल्थ जे इंतज़ामिया खे बार बार शिकायत करण बावजूद बि संदन कन ते जूं बि नथी चुरे ऐं न ई को कड़तियल निकितो। पब्लिक हेल्थ कंबर इंतज़ामिया जी अहिड़ी नाअहली ऐं लापरवाही वारे अमल ख़िलाफ़ असां कंबर इंतज़ामिया जे आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं भुट्टा मोहल्ला बागोदेरो जे रहवासियुनि जी तकलीफ़ुनि जो अज़ालो कयो वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।